अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी साद घर, हैदर चौक, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त 14। अहमद शाह अब्दाली सन 1165 हिजरी 1752 ईस्वी में हिंदुस्तान ते टियों मगर भरपूर फ़ौजी हमलो कयो। हिन हमले में सिंधु माथर जे इलाइक़नि जी सियासी क़िस्मत जो फ़ैसिलो थी वियो। लाहौर ऐं मुल्तान जे नाज़िम मुइनुल मुल्क अब्दाली हमले जो भरपूर मुक़ाबिलो कयो, लेकिन मरकज़ी मदद न मिलण सबबि मजबूर थी सुलह कयईं। अहमद शाह मुइनुल मुल्क जी इज़त कई ऐं हिन खे लाहौर ऐं मुल्तान जो वाइसराय मुक़ररु कयो। अहमद शाह पंहिंजे सफ़ीर कलंदर बेग खे दहली रवानो कयो। 9 जमादुल सानी 1165 हिजरी 13 अप्रैल 1752 ईस्वी ते सफ़ीर मुग़ल शहनशाह अहमद शाह सां मुलाक़ात करे कुझु मुतालबा पेश कया। अहमद शाह कंहिं बि टाल मटोल खां सवाइ कागज़नि ते दस्तख़त कया। इन रीति सतलज पार जा समूरा इलाइक़ा अब्दाली हाकिमियत में अची विया। हरीराम गुप्ता लेटर मुग़ल हिस्ट्री ऑफ पंजाब सिफ़ो 167 168 लाहौर 1976 ईस्वी। मुइनुल मुल्क पंजाब जो आख़िरी ताक़तवर मुग़ल गवर्नर हो। हिन खां पोइ संदसि पुटु मीर मोमिन हाकिम बनियो। बाद में मुइन जी बेगम परवानो हासिल कयो। उन दौर में मुग़लनि वरी पंजाब ते कब्ज़े जी कोशिश कई। अब्दाली हिंदुस्तान पहुची दिल्ली शहर खे ख़ूब लुटियो। अॻिते हली सिखनि ऐं मराठनि पंजाब खे वॼायो। अब्दुल्ला ख़ान खे कश्मीर ते हमले जो हुकुम मिलियो। उतां जो हाकिम अबुल कासिम शिकस्त खाई भॼी वियो। अब्दाली कश्मीर ते जीवनमल खे हाकिम ऐं अब्दुल्ला ख़ान खे नायब मुक़ररु कयो। अब्दाली हिन फ़ौजी मुहिम दौरान कश्मीर, लाहौर ऐं मुल्तान खे कब्ज़े में आणे वतन मोटी वियो। हरीराम गुप्ता सिफ़ो 168। इन मुहिम तोड़े बयान में सिंध जो ज़िक्र न थियो आहे। ग़ुलाम रसूल महर ख़बर न आहे त कीअं लिखियो त हिंद जे शहनशाह तरफ़ां या ईअं चइजे त संदसि कारोबार संभालींदड़नि तरफ़ां अब्दालीअ खे सुलह जो पैगाम मोकिलियो वियो ऐं संदसि मुतालबे मुताबिक़ सतलुज पार जा समूरा इलाइक़ा खेसि हवाले कया विया। अहिड़ीअ तरह लाहौर, मुल्तान, कश्मीर ऐं सिंध मुग़ल सल्तनत खां कटिजी अब्दाली सल्तनत जो जुज़ो बणिजी विया। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 452। डॉक्टर आशिक़ मोहम्मद ख़ान दुरानी बि ग़ुलाम रसूल महर जी ताईद कई आहे। उन खां अलावा पाण लिखे थो त जेतोणीक अहमद शाह दुरानी लाहौर ऐं मुल्तान जो गॾियल वाइसराय मुक़ररु कयो, उन हूंदे बि मुल्तान जी सूबाई हैसियत खे क़ाइमु रखंदे अली मोहम्मद ख़ान खे उते जो हाकिम मुक़ररु कयो वियो, जंहिंजो तालुक़ अफ़गान कबीलनि सां हो। मुल्तान अंडर द अफ़गान सिफ़ो 46, मुल्तान 1981 ईस्वी। सिंध जो मुल्क 1152 हिजरी 1739 ईस्वी खां मुग़ल सल्तनत बजाए नादरी बादशाह जो हिसो बणियो। 1160 हिजरी 1747 ईस्वी में नादिर जे मौत खां पोइ न त मुग़लनि सिंध खे वरी पंहिंजे तसलुत हेठां आंदो ऐं न वरी मियां नूर मोहम्मद अहिड़ी दरख़्वास्त कई हुई। पोइ कीअं चइजे त सिंध जी क़िस्मत जो फ़ैसिलो बि अहमद शाह मुग़ल कयो ऐं कश्मीर खां वठी सिंध ताईं समूरा इलाइक़ा अब्दालीअ खे ॾिना विया। असांखे हिन बाबति इबियास कंदे किथां बि तस्दीक न मिली त सन 1165 हिजरी 1752 ईस्वीअ जे मथे ज़िक्र कयल मुआहिदे में सिंध जो ज़िक्र बि थियो हो। मुआहिदे या दस्तावेज़ ते दस्तख़त लाहौर ऐं मुल्तान खे हासिल करण लाइ कया विया ऐं कश्मीर ते फ़ौजकशीअ ज़रिए कब्ज़ो कयो वियो। मीर अली शेर कानीअ जी लिखत मूजिबि मियां नूर मोहम्मद 1161 हिजरी 1747 ईस्वी में अफ़गानी इतात क़बूल करे वरिती हुई। तॾहिं बादशाह तरफ़ां मियां खे शाह नवाज़ ख़ान जो ख़िताब मिलियो हो। तफ़त कराम सिंधी तर्जुमो सिफ़ो 271। इतात जे साल बाबति हीअ राय दुरुस्त कान्हे। हिकु ॿिए हमसर लिखंदड़ जो हवालो ॾींदे ग़ुलाम रसूल महर लिखियो आहे त मियां नूर मोहम्मद 1165 हिजरी 1752 ईस्वीअ जे वाक़िअनि बाद अब्दाली ताक़त आॾो गोॾा खोड़िया, सो बि तॾहिं जंहिं वक़्तु ख़िराज मोकिलण लाइ पैगाम पहुतो। रसा नदी तोगरगंज दरबाज मां शुदी ऐमन अज़ ताब ताराज मां। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 454। अॻु कलोड़ा हिंदी मुग़लनि जे ताबे हुआ। पोइ ईरानी गर्दिश गिचीअ में पई, जंहिंजो अरसो 8 साल रहियो। हाणे अफ़गान ताबेदारी करणी हुई। हीअ अरसो तवील रहियो ऐं ग़रीब सिंध घणो कुझु भोॻियो। बहरहाल
ही पैगाम मिलण शर्त मियाँ साहब वॾी रक़म, घणियूं सूखड़ियूं ऐं ॻच जेतिरो सोन अहमद शाह अब्दालीअ जे लाइ मोकिले ॾिनो। मोतबर अमीरनि जो वफ़द पिणु रवानो थियो, जंहिंजी क़यादत भाई खान कलोड़े कई। मियाँ साहब जे तरफ़ां पैगाम ॾिनो वियो त सलामे रसानश ब इज्जो नियाज़ मनम बंदा ताजेदार तो अम बफरमा बरी नामदार तो अम मन अज लुत्फ जो चश्मेदारम बही बरशाह मन में कनम आगही। मामलात ख़ैर ख़ूबीअ सां तय थी विया। शेख मोहम्मद महफूज़ सरखोश कंधार में सिंध जो वकील मुक़ररु थियो। तारीख़ कलोड़ा जुल्दवल सिफ़ो 455। 1166 हिजरी 1752 ईस्वी में इतला आयो त अफ़गान दरबार जो ख़ासि अमीर सरदार जहान ख़ान सिंध ॾे अची रहियो आहे। हीअ ख़बर फ़िक्र जोगी हुई, मगर जल्द दफ़ा थी वई। मुहर्रम 1167 हिजरी नवंबर 1753 ईस्वी में इतला मिलियो त ख़ुदि बादशाह हिंदुस्तान वञण लाइ सिंध मां गुज़रंदो। मियाँ नूर मोहम्मद पंहिंजे वकील दीवान गिदूमल खे बादशाह सां मिली वफ़ादारीअ जी पक ॾियण ऐं रस्ते तब्दील करण जी गुज़ारिश करण लाइ रवानो कयो ऐं पाण मोहम्मद आबाद खां भिटनि तरफ़ हलियो वियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 271 272। तफ़तुल कलाम जे सिंधी तर्जुमे में जैसलमेर ऐं तलहार जो ज़िक्र थियो आहे, सिफ़ो 272। किताब जे फ़ारसी एडिशन में तलहार जी जाइ ते तलहा सिफ़ो 459 आहे, जंहिंजी माना आहे हेठां ई वारियासो ऐं भिटो। तफ़तुल कलाम जे सिंधी छापे में कुझु जायुनि ते कलोड़नि जे ज़िक्र में तलहार जो नालो आयो आहे। हक़ीक़त में जिते बि तलहार आयो आहे सा मुतर्जम जी ग़लती आहे। असुल किताब में तलहा आहे, जंहिंजी माना मथे ॼाणाई वई आहे। इब्तिदा में गिदूमल खे मुलाक़ात जो वक़्तु न पियो मिलियो। नेठि नौशहरे जी कैंप में दीवान खे मुलाक़ात जो सॾु थियो ऐं हिन पंहिंजी मुराद हासिल कई। ॿिए तरफ़ मियाँ नूर मोहम्मद जैसलमेर जे साम्हूं कोरहरा जे घाट वटि 12 सफ़र 1167 हिजरी 9 डिसंबर 1753 ईस्वीअ ते वफ़ात करे वियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 272। मियाँ नूर मोहम्मद जो दौर पूरो थियो। पाण कलोड़नि हुक्मराननि में कुझु मुनफ़रिद ॻाल्हियुनि सबबि घणी अहमियत रखे थो। हिन 35 साल राज कयो। ॿिए कंहिं बि कलोड़े हुक्मरान खे हुकूमत करण जो एतिरो मौक़ो न मिलियो। संदसि दौर में सिंध 2 सदियुनि 1556 ईस्वीअ खां पोइ वरी मुतहद थी। नादिर शाह जे हिंद ते हमले खां पोइ मुग़ल बालादस्ती ख़तमु थी। उन दौर में ई ख़ानदान सिंध खे हिकु आज़ाद हैसियत वठी ॾियण में सोभारो थियो। एचटी सोरले शाह अब्दुल लतीफ़ ऑफ भिट सिफ़ो 23 कराची 1989 ईस्वी। बाद में मियाँ साहब खे नादिर शाह जहिड़े ज़ालिम सां मुंहुं ॾियणो पियो। डॉक्टर सोरले लिखे थो त नादिर शाह जे हमले घणो कुझु तब्दील करे छॾियो। मियाँ नूर मोहम्मद जे दिलि मां दिल्ली सल्तनत जो डपु ख़तमु थी वियो, जंहिंखे हिन वॾी हुजत खां पोइ क़बूल कयो हो। पाण नादिर शाह जी ज़बरदस्त मुखालफ़त कयई, लेकिन हिन खे उन अमल जी ॻरी क़ीमत अदा करणी पई। शाह अब्दुल लतीफ़ ऑफ भिट सिफ़ो 29 बावजूदि हुन जे ईरानी बालादस्ती क़बूल करणी पई। नादिर जे क़त्ल खां पोइ हिकु भेरो वरी मियाँ नूर मोहम्मद आज़ाद सिंध जे लाइ वधीक अमली क़दम खयां, लेकिन अफ़सोस त हीउ ख़्वाब बि पूरो न थियो ऐं ग़रीब सिंध जे ॻिचीअ में अफ़गान नोड़ पइजी वियो। अहमद शाह अब्दाली हमले आवर थियो। मियाँ नूर मोहम्मद खे हिननि सभिनी वाक़िअनि सां मुंहुं ॾियणो पियो। मियाँ साहब जैसलमेर वटि फ़ौत थियो, तॾहिं हिन जो मैयत आणे मोहम्मद आबाद में दफ़न कयो वियो, जिते अॼु ताईं हिन जो मक़बरो मौजूदु आहे। यादि रहे त नूर मोहम्मद हयाती ऐं हुकूमत जा आख़िरी ॾींहं मोहम्मद आबाद में रहियो हो, जितां जैसलमेर लाइ निकितो ऐं वाट ते फ़ौत थियो। बाद में कुझु सालनि लाइ सिंध में मुस्तहकम हुकूमत न ठही सघी। मोहम्मद मुरादियाब ख़ान सन 1167 हिजरी 1753 ईस्वीअ में मियाँ नूर मोहम्मद जी वफ़ात खां पोइ संदसि नामज़द कयल वली अहद मोहम्मद मुरादियाब ख़ान नवाब सरबलंद ख़ान सिंध जो वाली थियो, मगर सिंध जे हाकिम तौरु कमकार ख़ातिर ख़्वाह अंदाज़ सां न हलाए सघियो। ख़ुदि हिन जी हुकूमत जी इब्तिदा बि सुठी न थी। मुहर्रम 1167 हिजरी नवंबर 1753 ईस्वीअ में अहमद शाह अब्दालीअ जी सिंध तरफ़ पेशकदमीअ जो ॿुधी मियाँ नूर मोहम्मद जैसलमेर ॾे निकिरी वियो हो ऐं उते ई फ़ौत थियो हो।
उन विच में वकील दीवान गिदूमल सभु मामला निबेरे वरिता हुआ ऐं सिंध जे शर्तनि ते बादशाह राज़ी बि थी वियो। अमीरनि इतफ़ाक़ करे 16 सफ़र 1767 हिजरी 13 डिसंबर 1753 ईस्वीअ ते मोहम्मद मुरादयाब ख़ान खे नओं वाली मुक़ररु कयो। मुरादयाब ख़ान अफ़गान हमले जो ॿुधी वालिद खां जुदा थी उमरकोट हलियो वियो हो त मतां अॻु वांगुरु हिन खे वरी यरगमाल में न वञिणो पवे। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 272। अहमद शाह अब्दाली सिंध आयो हो या न, उहो हिकु वॾो सुवालु आहे। ग़ुलाम रसूल महर हिन मसइले ते मुफ़सिल बहस कयो आहे। खेसि हिन साल में अहमद शाह अब्दालीअ जे सिंध में अचण जो को बि सबूत न मिलियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 469 खां 471। ॿिए तरफ़ मीर अली शेर कान्य हमअसर तज़किरा निगार आहे, उनखे कहिड़े बुनियाद ते रद्द कजे। अब्दाली सिंध न आयो हुजे पर पक सां संदसि मोकिलियल मुख्य सरदार आयो हूंदो। ख़ुदि मुल्क अंदरि फुरमार वठ पकड़ ऐं ठठे में थियल बादशाह गॾदी पको सबूत आहे त अफ़गान सरदार सिंध पहुता, ॾोकड़ पैसा गॾु कया ऐं सिधो सऊं मुल्क जे मामलनि में दख़ल ॾिनाऊं। नई सूरत हाल में मुखालिफ़नि बादशाह खे बरगलायो ऐं अब्दाली सिंध जो मसइलो इस्माइल ख़ान पनीअ जे हवाले करे छॾियो। मोहम्मद आबाद खां ठठे ताईं सॼी सिंध मुसीबत में अची वई। अफ़गान अमलदारनि जिते किथे फुरलुट शुरू करे ॾिनी। हर तरफ़ बदअमनी ऐं बद इंतज़ामी ॾिठी वई। अफ़गाननि जे पैदा कयल हालतुनि जो नक्शो कुझु हिन रीति बीठो हो। इस्माइल ख़ान पनी नौशहरे खां मोहम्मद आबाद पहुतो। पनी सरदार कुझु गैर मशहूर अॻवान सैद शाह मोहम्मद जी क़ियादत में ठठे मोकिले छॾिया। हिकु दस्ते वञी थर जे वेझो दे ठारो हिंगोर जो खे फुरियो। इस्माइल ख़ान जे मोकिलियल माण्हुनि खां पोइ ख़ज़ाना ऑफिसर गुल मोहम्मद ख़ान जे पारां साले ख़ान ढल वसूल करण लाइ ठठे पहुतो। उन खां अॻु मोहम्मद बेग शामिलो ठठे पहुतो ऐं आका मोहम्मद साले खे ठठे जो हाकिम बनायो। शामिलो पाण मुख्य माण्हू बादशाह सां मिलाइण वास्ते ठठे मां वठी रवानो थियो। इस्माइल जे माण्हुनि साले खे बेदख़ल कयो। मोहम्मद बेग शामिलो कैंप में पहुतो ऐं अताब में आयो, छो त हिन ठठे में ढल लाइ पाण नायब मुक़ररु कया ऐं मुख्य माण्हू बि न वठी आयो। उन बाद काज़ी मोहम्मद महफ़ूज़ ढल लाइ मुक़ररु कयो वियो ऐं ठठे जे मुख्य माण्हुनि खे वरी सॾु थियो। होॾे काज़ी जो पुटु दीवानीअ जे मसइले ते जुंबियल हो त ॿिए तरफ़ दीवान गुदूमल वॾी महिनत सां नए वालीअ जो मसइलो हल कराए वरितो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 272 273। राशिदी साहब मूजिबि आका मोहम्मद सालिह वासिक तब्रेज़ जो रहाकू हो, जॾहिं त काज़ीअ जे पुट जो नालो काज़ी मोहम्मद यहया सानी हो। तहफ़तुल कलाम फ़ारसी सिफ़ो 462 हाशियो 1। वकील साहब शाही कैंप खे ॿुधायो त सभु सिराई सरदार मोहम्मद मुरादयाब ख़ान खे वाली तस्लीम करण लाइ तयारु आहिनि। अॻु जे भेट में वधीक ख़राज ॾियण खां अलावा अतुर ख़ान खे ज़मानत तौरु पिणु ॾिनो वेंदो। उन रीति मोहम्मद मुरादयाब जे नाले सिंध हुकूमत जो परवानो जारी थियो ऐं हिन खे सरबलंद ख़ान जो ख़िताब पिणु ॾिनो वियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 273। सूरत हाल जो तजियो करण सां ख़बर पवे थी त ही सॼी वेड़ ग़रीब सिंध खां वधि में वधि ॾोकड़ हासिल करण लाइ हुई। ख़ुदि सिंध में अफ़गान सरदारनि जी आमद पिणु उन पस मंज़र में ॾिसिजे थी। जॾहिं सिंध वासियुनि वधीक ख़राज ॾियणु क़बूलु कयो तॾहिं मोहम्मद मुरादयाब ख़ान सिंध जो वाली तस्लीम कयो वियो। नए हाकिम खे उमरकोट में परवानो पहुचायो वियो। ठठे जा मुख्य माण्हू अञा रस्ते में हुआ। उहे ही ख़बर ॿुधी सिंध जे नए हाकिम खे ॾिसण लाइ रवाना थिया। नए हाकिम मुल्क ॾे तवजो कयो ऐं शेख ज़फ़रुल्लाह खे ठठे जो गवर्नर मुक़ररु कयो। मोहम्मद मुरादयाब ख़ान नसरपुर पहुतो। उते अची हुकूमत जूं वागूं वठी नसरपुर जे भरिसां मुरादाबाद नाले नऊं शहर अॾण जो हुकुम ॾिनाई। हीउ शहर पोइ संदसि तख़्तगाह रहियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 273 274। मोहम्मद मुरादयाब ख़ान सिंध जे हाकिम तौरु सिर्फ़ु हिकु क़दम खयो। सन 1167 हिजरी जे आख़िर धारे 1753 ईस्वीअ जो विच हिन कुकराले जो जे ॼाम ते हमले जो हुकुम ॾिनो। जंगियुनि ऐं तदबीरुनि सां ॼाम जो शान शौकत ख़तमु कयो वियो। खेसि कोदारिया खां देरे ॾे भॼायो वियो। खुर्द, ओछा, लंजारी,
मीरान ऐं कजो हथ कया विया। इन रीति जुदा जुदा जायुनि ते क़िला ऐं कोट अॾे ॼाम जे तरफ़ खां दिलजाए कई वई। तोहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 274। मियाँ साहब वरंदड़ 2 साल 1168 हिजरी खां 1169 हिजरी आराम ऐं इत्मीनान सां हुकूमत कई ऐं को बि नाख़ुशगवार वाक़ियो पेश न आयो। हुकूमत जे 4थे साल मुल्क ज़वाल ॾे वधण लॻो। आमरियत ऐं सरदार हिन मां ख़ुशि न हुआ। मियाँ साहब सभु कुझु मेड़े मुस्तक़िल तौरु मस्कत में रहण जो फ़ैसिलो कयो। तोहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 274। मस्कत वञण लाइ सिर्फ़ु सामूंडी रस्तो हो ऐं उन में ॼाम ककरालो रुकावट थी सघियो थे। उन करे ॼाम खे बिल्कुलु ख़तमु करण जो फ़ैसिलो कयाई, मगर सिराई सरदारनि खे हीअ रवश पसंदि न हुई। ॼाम सां अॻु में क़ुरान मजीद ते सुलह कयो वियो हो। उन करे सरदारनि मियाँ जे हुकुम ते हिन जे ख़िलाफ़ क़दम खणण खां टारो कयो। तोहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 274। सरदारनि हिन सूरत हाल में मियाँ ग़ुलाम शाह सां मशवरो करे 13 ज़ुल्हज 1170 हिजरी 29 अगस्त 1757 ईस्वीअ जे राति जो मोहम्मद मुराद याब जे हवेलीअ ते घेरो करे सिंध जे हाकिम खे पुटनि सूधो गिरफ़्तार करे वरितो। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 515। कलोड़नि में ही पहिरियों हाकिम हो जंहिंखे अमीरनि ऐं सरदारनि बग़ावत करे तख़्त तां लाथो हो। हिते कुझु सवाल उभरनि था जन जो जवाबु ॾियणु लाज़मी आहे। उन वक़्तु ककराले जो ॼाम केरु हो? ॿियो त मोहम्मद मुराद याब ख़ान भॼण जो छो फ़ैसिलो कयो ऐं टियों त उन मक़सद लाइ मस्कत जो इंतिख़ाब छो कयो वियो? मियाँ नूर मोहम्मद जे दौर में ककराले जो ॼाम होथी हो। उनखे ख़तमु करे संदसि जाइ ते ॼाम मोहर खे मुक़ररु कयो वियो हो। उन पस मंज़र में चई सघिजे थो त मुराद याब ख़ान जंहिं ॼाम ख़िलाफ़ु क़दम खणणु घुरियो थे उहो ॼाम मोहर ई हुजणु खपे। हमअसर स्कॉलर डॉक्टर नबी बख्श खान बलोच ककराले जे ॼामनि ऐं धाराजा जे राणनि ते मुफ़सिल बहस कयो आहे। मशहूरु सिंधी किसा सिंध जा इश्किया दास्तान 1 सिंधी अदबी बोर्ड हैदराबाद 1963 ईस्वी। मोहम्मद मुराद याब ख़ान हुकूमत छॾे भॼण जो फ़ैसिलो छो कयो? उन जो जवाबु हमअसर तारीख़दान मीर अली शेर कान्य हिन रीति ॾिनो आहे। जंहिं सूरत में बादशाही माण्हुनि जे तसलुत ऐं ज़बरदस्ती खां तंग थी पियो, तंहिं करे मुल्क खे साफ़ ॿोहारे कंहिं ॿिए पासे निकिरी वञण जो पको ख़्यालु कयाई। तोहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 274। मियाँ नूर मोहम्मद जे जैसलमेर तरफ़ रवानगी ऐं वफ़ात सबबि मुल्की हालतुनि में जेका ख़राबी पैदा थी हुई सा मोहम्मद मुराद याब ख़ान जे वाली बणजण सां बि ख़तमु न थी हुई। अफ़गान लाॻीतो मुल्क खे फुरे रहिया हुआ ऐं हर ईंदड़ ॾींहं ते वधीक ढल ऐं ख़िराज जो मुतालबो थी रहियो हो। उन पस मंज़र में सिंध जे हाकिम मुल्क छॾे भॼण में आफ़ियत सम्झी। लेकिन सवाल तो पैदा थिए त उन लाइ मस्कत जो इंतिख़ाब छो कयो वियो? हेल ताईं कंहिं बि मौरिख़ उन सवाल जो जवाबु न ॾिनो आहे। बिना ताज़ो डिच ईस्ट इंडिया कंपनीअ जे नुमाइंदनि जे उन दौर जी हिकु रिपोर्ट छपी आहे। रिपोर्ट मूजिबि मियाँ साहब मस्कत जे इमाम हाकिम जे धीउ सां शादी कई हुई। विलियम फिलोर द डिच ईस्ट इंडिया कंपनी एंड देवल सिंध सिफ़ो 40 इंस्टीट्यूट ऑफ सेंट्रल एंड वेस्ट एशियन स्टडीज़ कराची यूनिवर्सिटी 1993 ईस्वी। उन वक़्तु मस्कत जो इमाम अहमद बिन सईद हो। हिन 1741 ईस्वीअ खां 1774 ईस्वीअ ताईं हुकूमत कई। उर्दू दाराए मारिफ़ इस्लामिया जुल्द 21 सिफ़ो 25 दानिशगाह पंजाब लाहौर 1987 ईस्वी। ज़ाहिर आहे त मोहम्मद मुराद याब ख़ान पारां ॾोकड़ पैसा मस्कत मोकिलण ऐं पोइ ख़ुदि बि ओॾे वञण जो उहो ई सबबु हो। इहे थो लॻे त मोहम्मद मुराद याब ख़ान ईरान खां मोटंदे मस्कत जे क़याम वक़्तु ही शादी कई ऐं पोइ वतन पहुतो हो। मोहम्मद मुराद याब ख़ान शवाल 1171 हिजरी जून 1758 ईस्वीअ में वफ़ात कई। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 520। संदसि मैयत खे ख़ुदाबाद में मियाँ यार मोहम्मद जे मुक़बरे जे पुठियां कोट जे अंदरि दफ़न कयो वियो। मियाँ ग़ुलाम शाह ख़ान पहिरियों भेरो।
तारीख़ 13 ज़ुल्हज 1170 हिजरी 29 अगस्त 1757 ईस्वी ते सुबुह जो मियाँ ग़ुलाम शाह ख़ान हुकूमत जे गादीअ ते वेठो। अॻे हाकिम जे हथां धिकियल माण्हुनि जी दिलजोई कयाई। मुहर्रम 1171 हिजरी सेप्टेंबर 1757 ईस्वी जे इब्तिदा में सिंधु दरिया मुरादाबाद खे ॿोड़े नास कयो। तॾहिं उतां निकिरी वालिद जे शहर मोहम्मद आबाद जे भरिसां हिकु नओं शहर अलाहाबाद ॿधाए उते वञी रहियो। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 275। जेतोणीकि सभिनी अमीरनि ग़ुलाम शाह खे तस्लीम कयो, मगर मोहम्मद मुराद याब ख़ान जो सॻो भाउ अहमद यार ख़ान जो ख़ुदाबाद में रहंदो हो, उन नए हुक्मरान खे तस्लीम न कयो। शाहबारे जो पुटु मक़सूदो फ़कीर बि अहमद यार ख़ान सां शरीक हो, लेकिन बाद में वालिद जे सम्झाइण ते अची दरबार में हाज़िर थियो। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 275। नई सूरत हाल बाबति जॾहिं अफ़गान दरबार में इतला पहुता, तॾहिं उते वेठल मोहम्मद अतुर ख़ान कोशिश करे पाण लाइ हुकूमत जो परवानो हथु कयो। मियाँ ग़ुलाम शाह वक़्त जी मसलियत ख़ातिर 25 सफ़र 1171 हिजरी 8 नवंबर 1757 ईस्वी ते लश्कर समेत थर ॾे हलियो वियो। मोहम्मद अतुर ख़ान मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ख़त लिखिया। मक़सूदो फ़कीर मोहम्मद मुराद याब ख़ान खे आज़ादु कराए मोहम्मद अतुर ख़ान जे इस्तक़बाल में लॻी वियो। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 275। इन तरह मियाँ ग़ुलाम शाह जो पहिरियों हुकूमती दौरु 3 महीननि में पूरो थियो। मोहम्मद अतुर ख़ान पहिरियों भेरो। मोहम्मद अतुर ख़ान हुकूमत जो परवानो खणी अची नौशहरे पहुतो। कुछ वक़्त बाद मोहम्मद मुराद याब ख़ान बि पहुची वियो। हिन सम्झो हो त मोहम्मद अतुर ख़ान हुकूमत जो परवानो मूं लाइ आंदो आहे, मगर हक़ीक़त उन जी उबतड़ हुई। मोहम्मद अतुर ख़ान पंहिंजे भाउ मुराद याब ख़ान सां मिलण बि गवारा न कयो ऐं हुकुम कयो त हिन खे ख़ुदाबाद में रहायो वञे। मोहम्मद अतुर ख़ान जो को बि हुकुम न थे हलियो। शाही कारिंदा वधीक ढल लाइ हिन जी हुकुम अदोली पिया कंदा हुआ ऐं ख़ल्क़ ख़ुदा खे तंग कंदा हुआ। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 276। मियाँ ग़ुलाम शाह थर मां अधेपुर हलियो वियो। उतां बहावलपुर पहुतो, जिते 3 महीना रही पूरो बंदोबस्त कयाई। बाद में मोहम्मद सरफराज ख़ान खे ॿारनि बचनि समेत बहावलपुर में छॾे रमज़ान 1171 हिजरी मई 1758 ईस्वीअ जे विच धारे सिंध ॾे रुख़ रखियाई। महीने जे आख़िर में रोड़ीअ जे ॿाहिरां अमरकस वाह जे किनारे ते मोहम्मद अतुर ख़ान ऐं मियाँ ग़ुलाम शाह जे विच में लड़ाई थी। शुरूअ में तीरनि तफ़ंगनि जी लड़ाई थी। पोइ मियाँ ग़ुलाम शाह जे लश्कर वाह टपी हथों हथ लड़ाई शुरू कई। मोहम्मद अतुर ख़ान अहमद यार ख़ान ऐं मक़सूदो फ़कीर नाकाम थी भॼी विया। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 276। ग़ुलाम रसूल महर हिन जंग जी तारीख़ 30 रमज़ान 1171 हिजरी 7 जून 1758 ईस्वी लिखी आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 526। मोहम्मद अतुर ख़ान जो 6 महीननि वारो हुकूमती दौरु पूरो थियो। मियाँ ग़ुलाम शाह ख़ान ॿियो भेरो। 1 शवाल 1171 हिजरी 8 जून 1758 ईस्वी जे ईद जे ॾींहं ते मियाँ ग़ुलाम शाह सुरख़ुरू थी सिंगारियल कैंप में पहुतो। अमीर बहावलपुर मोहम्मद मुबारक ख़ान रोहिड़ीअ वारी जंग में मियाँ ग़ुलाम शाह जी मदद कई। हितां मियाँ ग़ुलाम शाह जी हुकूमत जो ॿियो दौरु शुरू थियो। मियाँ साहब रोहिड़ी खां सेवण पहुतो। उतां ताज़ो फ़ौत थी वियल शवाल 1171 हिजरी जून 1757 ईस्वी मोहम्मद मुराद याब ख़ान जे पोयरनि सां तज़ियत लाइ ख़ुदाबाद वियो। ख़ुदाबाद मां थी अलाहाबाद पहुतो, जितां मोहम्मद आबाद पिणु वियो। साल जा बाक़ी ॾींहं ख़ैरियत सां गुज़रिया। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 526। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 276 277। हिन दौर में ईस्ट इंडिया कंपनी ऐं सिंध जो वापारी तालुक़ वरी क़ाइमु थियो। उन खां अॻु मुग़ल दौर में 1635 खां 1662 ईस्वी कंपनी सिंध अंदरि वापारी मर्कज़ खोलिया हुआ। कंपनी अमलदारनि ऐं कलोड़ा हाकिमनि जे विच में पहिरियों मुआदो 18 मुहर्रम 1172 हिजरी 22 सेप्टेंबर 1758 ईस्वी ते थियो हो। एच.टी. सोरले शाह अब्दुल लतीफ़ भिट सिफ़ो 50। सन 1172 हिजरी 1758 ईस्वीअ में सिंध जूं हालतूं वरी बिगड़णु शुरू थियूं।
मथे ज़िक्र कयल जंग खां पोइ अहमद यार ख़ान ऐं मोहम्मद अतुर ख़ान सिंध खां निकिरी कलात जे हदुनि में दाख़िल थिया। कलात जो वाली मोहम्मद नसीर ख़ान मियां ग़ुलाम शाह जो दोस्त हो, तंहिं ॿिन्ही भाइरनि खे अब्दाली दरबार में वञण खां रोके छॾियो। अहमद शाह अब्दाली अॻिते वधी मोहम्मद अतुर ख़ान जी मदद कई ऐं सिंध जी हुकूमत जो परवानो हिन जे नाले अतुर ख़ान जारी कयो। बदिले में अहमद यार ख़ान खे यरगमाल तौरु कंधार में रहणो पियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 277। हीउ वाक़ियो रबिउल सानी 1172 हिजरी डिसंबर 1758 ईस्वी में पेश आयो। मोहम्मद अतुर ख़ान ॿियों भेरो। रबिउल सानी 1172 हिजरी डिसंबर 1758 ईस्वी में मोहम्मद अतुर ख़ान जे हुकूमत जो ॿियो दौरु शुरू थियो। हिन अफ़रा तफ़री ऐं भंजड्राह जे दौर में सॼे मुल्क ते हिकु अज़ाब टुटी पियो। अफ़गान अमलदार हर हंधि फुरलुट में मसरूफ़ थी विया। अहिड़ी सूरत हाल जो फ़ाइदो वठंदे जोखिया क़बीले जे माण्हुनि ठटे ते काह कई ऐं ॾींहं ॾिठे जो घरनि में घिड़ी फुरलुट कयाऊं। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 278। मियां ग़ुलाम शाह मोहम्मद अतुर ख़ान जे परवाने जो ॿुधी वञी कजो पहुतो। कजे ते शाहगढ़ नालो रखी उन जे साम्हूं शाह बंदर तामीर कराए हिते वणंदड़ ऐं सुहिणियूं इमारतूं ठहिराए मोहम्मद सरफराज़ खे पंहिंजे अहलो औलाद सां उते रहायो वियो। एतिरे में इतलाउ आयो त मोहम्मद अतुर ख़ान मुल्क वीरान कराईंदो मक़सूद फ़क़ीर खे साण करे चाचिकनि तरफ़ वधी रहियो आहे। मियां ग़ुलाम शाह बि लश्कर वठी अची साम्हूं थियो। जंग जी तयारी थी वई। ख़ैरख़्वाह विच में पिया ऐं सुलह थी वियो। मुल्क जा 3 हिसा कया विया। शाहगढ़ खां नसरपुर ताईं मुल्क में ग़ुलाम शाह खे मिलियो। ठट्टो शहर बि उन में शामिल हो, जॾहिं त बाक़ी सॼो मुल्क मोहम्मद अतुर ख़ान खे मिलियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 277 278। हीअ हिकु ॿी राय मूजिबि ठट्टो शहर अतुर ख़ान जे हिसे में आयो। ग़ुलाम रसूल महर मोहम्मद अतुर ख़ान सां गॾु अहमद यार ख़ान खे बि इक़्तिदार में भाईवार सम्झे थो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 530 हाशियो। मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो दुरुस्त कोन्हे। मोहम्मद अतुर ख़ान ऐं मियां ग़ुलाम शाह ख़ान टियों भेरो। रबिउल सानी 1172 हिजरी डिसंबर 1758 ईस्वीअ जे चाचिकनि जे ठाह मूजिबि मुल्क जा 3 हिसा कया विया। मियां ग़ुलाम शाह उतां मोटी शाहगढ़ हलियो आयो। जॾहिं त मोहम्मद अतुर ख़ान नौशौरे पहुतो। ग़ुलाम शाह ऐं मोहम्मद अतुर ख़ान खे सिंध ते हुकूमत करण जो ही 3 मौक़ो मिलियो हो। अमन जे नाले ते मुल्क विरायो वियो, मगर उहो मक़सद बि हासिल न थियो। अहमद यार ख़ान दरबार में हो। उनखे ही ॻाल्हि न वणी। बादशाह खे बि पक थी त मोहम्मद अतुर ख़ान खां मुल्क न हलंदो, सो हुकूमत जो परवानो अहमद यार ख़ान जे नाले जारी कयो वियो। हिन पंहिंजो पुटु दरबार में यरगमाल तौरु छॾियो ऐं पाण परवानो खणी सिंध ॾे रवानो थियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 278। जंहिं वक़्तु सिंध तक़सीम थी चुकी हुई, मुल्क खे पठाण फुरे रहिया हुआ। हर तरफ़ बदअमनी ऐं गैर यकीनी हालतूं हुयूं। उन दौर में ठट्टे जे आलिम मखदूम मोहम्मद हाशिम मुल्क में शरई कानून लागू करण लाइ मियां ग़ुलाम शाह खां हिकु फ़रमान जारी करायो। हीउ फ़रमान बशोबान 1172 हिजरी 31 मार्च 1759 ईस्वीअ ते जारी थियो। GM सैयद पैगाम लतीफ़ सिफ़ो 5455 कराची 1974 ईस्वी। मियां ग़ुलाम शाह खे मुल्की अबतरी ऐं अहमद यार ख़ान जे सरगर्मियुनि जा इतला मिलिया। तॾहिं पाण सॼे मुल्क ते हुकूमत करण जे इरादे सां रमज़ान 1172 हिजरी अप्रैल 1759 ईस्वीअ में शाहगढ़ खां निकिरी पियो। मोहम्मद अतुर ख़ान खे ॿिन्ही भाइरनि जे सरगर्मियुनि जो इतला मिलियो त नौशरो फ़ैरोज़ छॾे भॼी वियो। अहमद यार ख़ान खे रस्ते में ग़ुलाम शाह जे फ़ौजी चुरपुर जी ख़बर पहुती त हिन बि सिंध ॾे न अचण जो फ़ैसिलो कयो। 1 शवाल 1172 हिजरी 28 मई 1759 ईस्वीअ ते मियां ग़ुलाम शाह नसरपुर जे पोयां हो त हिन खे उहे इतला मिलिया। हिन अॻिते वधी ईद जे ॾींहुं सॼी सिंध ते कब्ज़ो कयो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 278। किताब में हिन वाक़िए जो साल 1173 आहे। ही प्रेस जी ग़लती आहे।